हिन सॼे हफ़्ते मां हिन बारे में तव्हांखे सेखारणु चाहियां थी। शैतान चाहे थो कि तव्हांखे ख़बर न पए कि तव्हांजो असली दुश्मन केरु आहे ऐं तव्हांखे ख़बर न पए कि तव्हां छा था चयो। छाकाणि त ख़ुशख़बरी इहा आहे कि तव्हां यीशु मसीह सां गॾु आहियो। तव्हांजा संबंध जुड़ी विया आहिनि। तव्हांखे मज़बूत बचाव मिलंदो। तव्हांखे यादि रखिणो आहे प्रभु तव्हां सां गॾु आहे। इहो प्रोग्राम तव्हां सां गॾु आहे। असांजी वेबसाइट तव्हां ज़रूरु ॾिसो ऐं इन कम में तव्हां अॻियां वधो। अॼु जिंदर हिन विषय ते तव्हां सां सवाल गॾिजी करे ईंदी। सो जिंजर, तव्हांखे ख़बर आहे कि इहो सुठो विषय आहे। हाँ मूंखे बराबरि था माण्हुनि चओ। सुञाणनि आहिनि जेके ॻाल्हाईंदा आहिनि ऐं तव्हांखे ख़बर आहे हुनखे हुनजे सोचण ते पसंदि न आहे। पर पहिरीं ॻाल्हि इहा आहे तव्हांखे इहो करिणो आहे। हे बराबरि आहे ऐं मुंहिंजे ख़्याल सां हे माण्हुनि लाइ वॾो सवाल आहे कि मां काथे हद छिकियां हुन जे विच में, जंहिंजे लाइ मां शैतान खे शाबाशी ॾींदी आहियां ऐं उन को बचाव लाइ जेको कंदी आहियां, ऐं मां परमेश्वर ते केतिरो मदार कंदी आहियां ऐं मूंखे छा करणु खपे ठहकी ठहियल रहण लाइ। मुंहिंजे ख़्याल सां हिन जो जवाबु आहे कि असांखे मिसाल जे तौर ते यीशु जे तरफ़ां ॾिसणु खपे। उन वक़्तु जंहिं महिल यीशु जे बारे में ॻाल्हाईंदा आहियूं उन वक़्तु शैतान जी चिंता न करणु खपे। पर उन वक़्तु मिसाल जे तौर ते जॾहिं शैतान पतरस प्रेरित जी कमज़ोरी जो ॼाणींदो आहे, इस्तेमालु करे पियो उन लाइ, उहो रोके सघंदो हुयो। प्रभु चयो ई तुंहिंजी इच्छा पूरी करण लाइ जेकी उहो क्रूस ते चढ़ी विया। यीशु फौरन पतरस जे तरफ़ ॾिठो ऐं उनखे बुनियादी तौर ते उनखे यरूशलेम वञण लाइ चयो हुयो ऐं चयईं कि परमेश्वर तव्हां खां गॾु आहिनि। तव्हांखे इहो करणु खपे। तव्हां हीअ नथा करे सघो। दादा बाइबल में इहो ई लिखियलु आहे कि तव्हांखे फौरन पतरस ते चढ़ी इहो करणु खपे ऐं तव्हांखे इहो करिणो आहे। ऐं तव्हां मुंहिंजे लाइ ज़ालिम ऐं रुकावट आहियो। पर यीशु हुनखे चयो कि ख़बर पइजी वई हुई। प्रभु जे स्वाबित ते इहो थियो हुयो। प्रभु हुनखे चयो हुयो कि तव्हांखे चाल चलण करणु खपे। हे ॼाणणु खपे कि परमेश्वर तव्हां सां गॾु आहिनि। उहो छा था चवनि ऐं तव्हांखे छा करिणो आहे। माण्हू छा था चवनि उहो मसीह जो इस्तेमालु कनि दुश्मन जे द्वारा। इन जो मतिलबु न आहे कि शैतान जे वस में अची वञनि ऐं चवनि कि कमज़ोरियूं इस्तेमालु करे सघो था। हिकु मां इहा जी मिसाल आहे, सचनि जे पंहिंजे ॿारनि खे प्यारु कंदी हुई, पर उहो इहो थियो हुयो जंहिं महिल शायदि हुनजो नकारात्मक थियो हुयो, उहो वधीक जुनाव थी वई हुई ऐं खोले करे ॿारनि जी सुठी ॻाल्हि न पई कए। हक़ीक़त में उहे दुश्मन हुया हुनजा, पर ईअं थी सघियो शैतान उनजो इस्तेमालु करे पियो ऐं ख़बर न पई। छाकाणि त इहो ख़बर न हुई, हुनखे महसूसु थियो न लॻो कि उहो छा थी करे ऐं छा नथी करे। इन जो असरु उन ते थियणु लॻो ऐं पोइ इहो थियो कि मसीह लाइ ज़रूरी आहे तव्हां वचन लाइ अॻियां वधो। तव्हांजे लाइ वचन हूंदा आहिनि। तव्हां प्रभु ते विश्वास रखो ऐं तव्हांखे सेखारींदा आहियूं असां हिते। इहो तव्हां सिखी सघो तव्हां पंहिंजे लाइ। ऐं हिन जो मतिलबु हूंदो आहे कि असांखे परमेश्वर जे चाल चलण खे सुञाणो आहे। हे सच आहे। हे सुठो आहे ऐं मां हे सच में इहो मञियां थी कि हे असांजी मदद कंदो जवाब ॾियण में हिन सवाल खे, जंहिंखे मां थोरो अञा गहराई में ॾिसणु चाहींदमि, छो कि इहो बिल्कुलु हिकु अलॻि सतह ते आहे। हे सवाल कैनेडा मां लिंडा मोकिलियो आहे। हुन पुछियो आहे, अगरि मां नकारात्मक जज़्बातनि मां गुज़रां थी त छा हिन जो कारण हे आहे कि परमेश्वर मुंहिंजो इम्तिहान थो वठे? ॿियो हे कि शैतान लालच थो ॾे, या त हे कि इहो कोई पाप जो नतीजो आहे जेको मां कयो हुयो। जॾहिं असां कोई तकलीफ़ मां गुज़रंदा आहियूं त असां कीअं सम्झूं कि उहो कोई शैतान आहे, परमेश्वर आहे, या हेड़ो कुझु जेको मूंखे सिखणो आहे। आख़िर छा हले थो? मां हिकु दफ़े हिकु ॻाल्हि ॿुधी हुई ऐं मां हिन खे जाम दफ़े साम्हूं सभिनीनि खे ॿुधाईंदी आहियां। असांखे ईअं लॻंदो आहे कि सभिनीनि हिन खे ॿुधी आहे, खिलंदा आहिनि, पर ईअं न थींदो आहे। हुन चयो, ॾिसो, अगरि शैतान तव्हांखे परेशान करे थो तव्हांखे हुन जे बारे में हिकु मतिलबु थी सघंदो आहे। तव्हां कुझु इहो थी सघंदो आहे, तव्हां कुझु कयो ऐं पोइ तव्हांखे इहो लॻंदो आहे कि तव्हां हिन ते जॾहिं अॻियां वधंदा आहियो ऐं समस्याऊं थींदियूं आहिनि, तव्हांखे समझदारी खपे। ऐं पोइ तव्हांखे लॻंदो आहे कि परमेश्वर छा चयो, परमेश्वर किथे दरवाज़ो खोलियो आहे। यादि रखिजो, तव्हां सां गॾु परमेश्वर आहे। उहो घणा दफ़ा तव्हां सां खोलींदो आहे ऐं तव्हांखे चवंदो आहे पंहिंजे जीवन में, ऐं उहो तव्हां सां गॾु हूंदो आहे, तव्हांखे खोले करे ॾेखारींदो आहे। पर तव्हांखे इहो सम्झणो हूंदो आहे कि दुश्मन छा थो चाहे। तव्हांखे दुश्मन खे इहो इस्तेमालु न करणु ॾियणो आहे ऐं तव्हांखे इहो ॾिसणो आहे कि तव्हां पंहिंजो हिन जो मतिलबु कीअं था सम्झो ऐं तव्हांखे अॻियां वधणो आहे। इहा कोशिशि करणी आहे कि तव्हांखे छा करिणो आहे। परमेश्वर तव्हांखे चयो आहे
कि तव्हां अगरि इहो करे था सघो त तव्हांखे वधीक दुश्मननि जी ज़रूरत न आहे, तव्हांखे विरोध न करिणो आहे ऐं प्रभु तव्हां सां गॾु आहे। तव्हांखे अॻियां वधिणो आहे पंहिंजे लाइ ऐं सभिनीनि लाइ, ऐं उहो थींदो आहे। बाइबल में इहो ई हीअ लिखियलु हिकु आहे। ज़रूरी ॻाल्हि आहे जेकी तव्हांखे बिल्कुलु यादि ठीकु रखणी आहे। हक़ीक़त में असांखे इहो ॾिसणो हूंदो आहे त सभिनीनि खां सुठो कमु जेको मां कंदी आहियां जॾहिं मूंखे तकलीफ़ थींदी आहे, मूंखे ख़बर हूंदी आहे दुश्मन खे कीअं परेशान करिणो आहे। ऐं तव्हां सभिनीनि खे पहिरीं ॻाल्हि इहा चवणी आहे, तव्हां जेको बि हिन द्वारा कयो था ऐं तव्हांखे ख़बर आहे कि इहो ग़लति आहे, तव्हां इहो न कंदव, मूंखे माफ़ु कजो, मां हिन जे लाइ कुझु बि न करे सघंदमि। पर तव्हांखे इहो करिणो आहे कि तव्हांखे अगरि तव्हां अॻियां वधो था, तव्हांखे वचन लगातार चवणा आहिनि, तव्हांखे पढ़णा आहिनि वचन ऐं कोशिशि करणी आहे। जेकी बि ॻाल्हि आहे तव्हांखे चवणी आहे ऐं शक्तिशाली कम करणा आहिनि ऐं उहो प्रभु तव्हां सां गॾु आहे। तव्हांखे मदद मिलंदी, उनजी तव्हांखे काई ज़रूरत न पवंदी ॿिए कंहिं शइ जी। ऐं तव्हांखे मां तव्हां खां हिकु शइ पुछणु थी चाहियां जंहिंजे बारे में जेको हाणे तव्हां चयो, छोकी मुंहिंजे वीचार सां जाम दर्शक असल में हिन वक़्तु बुनियादी सतह ते आहिनि ऐं उहे तव्हांजो सबक़ु ॿुधंदा रहंदा आहिनि ऐं उहे ॼाणणु चाहींदा कि इनखे काथे लागू करनि। ऐं जॾहिं तव्हां चयो कि शैतान मूंखे परेशान कंदो आहे, परेशान कंदो आहे, परेशान कंदो आहे, तव्हां हीअं चवण जो छा मतिलबु आहे? थोरो डिटेल में ॿुधायो। पहिरीं ॻाल्हि इहा आहे, प्रभु उलझन जा उपाईंदड़ आहिनि, शांतीअ जा आहिनि। इन करे उन कमनि मां हिकिड़ो जेको बि हूंदो आहे लगातार कयो, तव्हांजी शांती मिलंदी। ऐं तव्हांखे ख़बर आहे जॾहिं बि तव्हां पहिरीं जी ॻाल्हि इहा ज़िमेदारी खणंदा कि तव्हांखे बदिलणो आहे ऐं तव्हांखे अॻियां वधिणो आहे, त उहो तव्हां सां गॾु हूंदो आहे ऐं तव्हांखे कुझु बि शांति मिलंदो ऐं तव्हां थींदव। तव्हांजी इहा ॻाल्हि हूंदी आहे कि तव्हां ज़रूरी हूंदा आहियो, तव्हांजे आसे पासे सभु शांति हूंदो आहे, पर त बि तव्हां शांति न हूंदा आहियो, तव्हांखे तकलीफ़ हूंदी आहे अंदरां। तव्हांखे ॿारनि जी सभिनीनि खां वधीक कमज़ोरी करणी पवंदी आहे ऐं तव्हांजे परिवार में केतिरा माण्हू हूंदा आहिनि तव्हांजे हिन ॻाल्हि ते न सोचींदा आहिनि ऐं पोइ चवंदा आहियो मुंहिंजी माउ हॉस्पिटल में आहे ऐं मां छा कयां, ऐं पोइ दुख ॾेखारींदा आहियो मुंहिंजी माउ खे इहो थियो आहे, मुंहिंजी मासी खे इहो थियो आहे ऐं पोइ चवंदा आहियो कि ॾिसो अचानक ईअं थी वियो आहे, प्रभु असां सां गॾु न आहिनि। हे प्रभु, ईअं हैरान वारी ॻाल्हि आहे, अगरि असां प्रार्थना नथा कयूं त असांखे फल कीअं मिलंदो, ईअं कीअं ग़ाइबु थी वियो? हीअं न थींदो आहे। असांखे पौलुस ॿुधायो हुयो प्रार्थना कयो, तव्हांखे प्रार्थना करणी आहे, हिन जो चमत्कार थींदो आहे। प्रार्थना करण सां मुश्किलनि जे वक़्त में सही आहे। इहो सभु हली वेंदो आहे, शैतान मुड़िजी वेंदो आहे, शांती मिलंदी आहे। करण जी कोशिशि कयो। मूंखे ख़बर आहे कि उहो मूंखे न करणु खपे, पर मां त बि कंदी आहियां, हिन करे पोइ मूंखे परेशानी थींदी आहे। प्रभु असांजे परेशानी खे घटाईंदो आहे, उहो असां सां गॾु हूंदो आहे ऐं असां ते सहमत थींदो आहे। मिसाल त इहो आहे कि भले ई मां कुझु बि कयां, कामयाबु न मिलंदी, पर हर दफ़े मूंखे हमेशह इहो ई करिणो आहे। बचाईंदी आहे पर मां इहो ई कंदी आहियां, ख़र्च कंदी आहियां, घड़ी घड़ी इहो ई कंदी रहंदी आहियां। पोइ चवंदी आहे हे छा थी वियो, ऐं मां चवंदी आहियां मूंसां गॾु इहा ज़रूरी थी सघंदो आहे कि मुंहिंजे वीचारनि सां ईअं न थी सघंदो आहे, पर मूंखे ईअं लॻंदो आहे कि मुंहिंजी ॻाल्हि सां इहो नाराज़ थो थिए ऐं ईअं अॻियां थो वधे, यादि बि थो अचे, अरे ईअं थी सघंदो आहे, ईअं छो थियो, ऐं मूंखे ईअं न ख़बर हुई कि ईअं थियण वारो आहे। ऐं मूंखे दिलचस्पु ईअं लॻंदो आहे कि जाम ॻाल्हियूं आहिनि ऐं चवणु खपे। बराबरि हे चवण सां हुनजो छा मतिलबु आहे? ऐं मूंखे दिलचस्पु लॻंदो आहे कि हे चवणु हे मां चयो हुयो ऐं मूंखे ईअं न लॻो कि ईअं छो थियो। अहिड़ा ॾींहं जंहिं महिल तव्हां चयो हुयो कि तव्हां सोचो पिया मूंखे छा समस्या हुई ऐं तव्हांखे ख़बर हुई तव्हां दुश्मन जे अॻियां कीअं मक़सद थी विया हुया। असल में मन न लॻंदो आहे, मन जो जंग मैदान आहे ऐं मूंखे लॻो परमेश्वर जा वचन मूंखे कमु ईंदा ऐं करणु खपे। येशू असांखे हासिल करण लाइ छा कयो, उन असांजे लाइ मरी वियो जॾहिं असां शैतान खां लड़ूं पिया, बराबरि। उहो असां सां गॾु कमु करनि पिया, फ़क़ति छाकाणि त इहा तकलीफ़ दूर थिए। बर्बाद करण लाइ दुश्मन साम्हूं बीठा हुया। मां इन करे इहो चवंदी आहियां कि प्रभु ते विश्वास कयो ऐं अॻियां वधो। ऐं सम्झण कि हमिलो जाम ताक़त वारो आहे। अहिड़ो कुझु बि जेको मूंखे दुखी कंदो हुजे, मुंहिंजी शोनी छोकिरी कंदो हुजे, जॾहिं शायदि मुंहिंजे घर में अनबन थींदी हुजे या हिते हुते मूंखे मौक़ो हिक ॿिए जे ते थींदो आहे
ऐं मां हे कम जे दफ़े उहो कमु कंदी आहियां, देव खे परेशानी थींदी हुजे, पर घणे दफ़ा इहो अचानक थींदो आहे ऐं हुन चयो 1 मिंट बीह, ऐं देव चवंदो आहे ऐं उहो असांजे लाइ ईअं थींदो आहे कि दुश्मन जेको बि चाहींदो आहे ऐं उहो न थींदो आहे, छाकाणि त प्रभु असांजे जीवन में अभिषेक कयो आहे ऐं उहो अभिषेक असांजे पवित्र आत्मा में मौजूदगी कंदो आहे ऐं उहो असां सां गॾु आहे। हिन करे प्रभु जा वचन असां सां गॾु आहिनि ऐं उहो हमेशह हमेशह गॾु रहंदा ऐं दुश्मन कुझु न कंदा। बिल्कुलु सही। मां तव्हां खां ख़ासि करे हिकु सवाल पुछण थी चाहियां, छोकरि तव्हां हिन बारे में ॻाल्हायो पिया कि परमेश्वर जॾहिं असांखे ज़रूरत पवंदी आहे असांजी कमज़ोरियुनि में असांखे ताक़त ॾींदा आहिनि, छोकरि कमज़ोरियुनि द्वारा ई शैतान दाख़िल थियण थो चाहे। सो हिते हिकु माण्हू जो सवाल आहे जंहिंजो शायदि तव्हां असांखे ब्रेक खां पोइ जवाबु ॾींदो। हुनजो पुछणु आहे, जॉयस, मां हिकु शादीशुदा माण्हू आहियां ऐं मां पंहिंजे परिवार सां जाम प्रेम कंदो आहियां, पर मां लालच खां कीअं खटियां? ठीकु आहे, मूंखे हिन जो जवाबु ॾियण में जाम ख़ुशी थींदी। अॻियां अहिड़ा जाम कुझु आहिनि, सो ॾिसंदा रहो। असां थोरी देरि में वापसि आया। तव्हांजो स्वागत आहे। अॼु दुश्मन जे इर्फ़ जे बारे में सुवाल ॼाणींदासीं ऐं जवाबु ॾींदासीं। मूंखे हुनखे सादगी आहे। उन चाहियो हुयो कि शैतान चाहे थो कि असांखे जाम ॼणनि। जिंजर सां गॾु वापसि आया आहियूं उन प्रचार में जेको उहो ठीकु चए आहे, थो। इहो सवाल आहे। जॉयस, मां हिकु शादीशुदा माण्हू आहियां। मुंहिंजो हिकु सुठो परिवार आहे जंहिंसां मां जाम प्रेम कंदो आहियां, पर मां लालच खां कीअं खटां? मूंखे हिन मामले में जाम गहीपी करणी पवंदी आहे ऐं मां ॿियनि स्त्रियुनि जी तरफ़ काम भावना महसूस कंदो आहियां। मुंहिंजो पंहिंजी ज़ाल सां ॾाढो सुठो संबंध आहे, पर मां हिन ॾेख में गहीपी कंदो आहियां ऐं तव्हांजी ठीकु सलाह आहे। मुंहिंजे कमु ईंदी आहे ऐं हे उन्हनि ॾेखनि मां हिकु आहे जिन में गहीपी कंदा आहिनि। ॿिया जाम माण्हू ऐं असांखे ज़रूरत आहे तव्हांजे जवाब जी, ऐं शैतान उहे कमज़ोरियूं ॻोल्हे वठंदो आहे जिन सां असां गहीपी कंदा अलॻि अलॻि आहियूं। माण्हुनि खे थींदी आहे लालच ऐं कमज़ोरियूं अलॻि अलॻि ॾिसण में। इन करे ईअं थींदो आहे कि असांखे दर्शकनि खे ॻाल्हाइणा आहिनि, छाकाणि त जाम माण्हू इन में ॾिसंदा आहिनि, गहीपी करे कंदा आहिनि ऐं जाम दफ़ा असां मसीहनि सां गॾु इहो ॾिसंदा आहियूं, गहीपी कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि कि जाम मुश्किल लॻंदो आहे। ऐं जॾहिं बि असां इहो ॿुधाईंदा आहियूं कि असां गहीपी कयूं था, सभु पहिरीं ॻाल्हि इहा आहे कि तव्हांखे इहो सवाल जंहिं पुछियो आहे, सवाल जॾहिं तव्हांजे मन में जाम माण्हुनि जे इहे मन में हलंदो आहे। बाइबल में मिलियो आहे कि हिक ॿिए जे साम्हूं पंहिंजो ॾोह न ॾेखारियो, जीवन में अॻियां वधो। कीअं अॻियां वधो? यादि रखिजो, राज़ भारी भोग वांगुरु हूंदो आहे ऐं ग्रहण करण लाइ उनखे राज़ ठाहिणो पवंदो आहे ऐं उहो असांजी बीमारी जो कारण हूंदो आहे ऐं हिन करे हिकु आत्मिक कैंसर वांगुरु हूंदो आहे ऐं उहो असांजी शांती थींदी न आहे, छाकाणि त असांखे आनंद ऐं आत्मविश्वास खे। इन करे मूंखे सम्झ में आयो कि तव्हांखे शायदि महसूसु थींदो हुजे कि दुनिया में जाम घणा माण्हू आहिनि जिन ते विश्वास करे सघूं था ऐं तव्हां सोचींदा कि हिन जे बारे में कंहिंसां ॻाल्हायां या न ॻाल्हायां, पर हिन शर्त ते मां तव्हांखे चई थी सघां, तव्हां आत्मिक नेता आहियो कि सोच प्रिय दोस्त या कोई क़रीब संबंधी, ऐं तव्हांखे परमदर्श दाता ते इहो करिणो आहे कि तव्हां पंहिंजे दिलि जो बोझ घटि करे सघो ऐं हुनखे चई सघो उन वांगुरु, छाकाणि त परमेश्वर सां गॾु वेही करे तव्हांखे ॻाल्हाइणो आहे ऐं प्रभु तव्हां सां खुली करे ॻाल्हाईंदा। ऐं इहो थींदो आहे ऐं तव्हांखे घणाई दफ़ा असांखे पाण खे चवणो पवंदो आहे ऐं ॿुधणो ई पवंदो आहे। इहा समस्या आहे असांजी, पर असांखे इहो थींदो आहे कि असांखे पंहिंजे पाण में इहो करिणो आहे ऐं प्रार्थना करणी आहे, कोशिशि करणी आहे ऐं तव्हांखे अॻियां वधणो आहे पंहिंजे लाइ। मूंखे फलाणे ईअं चयो, फलाणे हूअं चयो, इन करे मां इहो चवां थी कि तव्हांखे इहो चवणु बंदि कयो ऐं तव्हां ख़ाली प्रार्थना कयो। प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं तव्हां खां ईअं ई थींदो जेको तव्हां चाहे थो ऐं प्रभु चाहे थो ऐं तव्हांखे मुश्किल न थिए, छाकाणि त उहो थींदो आहे, उहो जाम दफ़ा तव्हां इहो चाहींदा आहियो कि तव्हांखे प्रभु पाण अची करे ॻाल्हाए, पर तव्हांखे इहा लालच न करणी आहे। मुंहिंजे ख़्याल सां तव्हांखे इहो चवणो आहे कि तव्हांखे काई समस्या न आहे, छाकाणि त प्रभु तव्हांजी समस्या हटाए छॾी आहे। तव्हांजी समस्या ख़तमु थी चुकी आहे ऐं उहो ज़रूरी आहे। पंहिंजा इम्तिहान ॾियणु ज़रूरी आहे। तव्हांजो विश्वास वधंदो इन इम्तिहान सां। तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में अचणु खपे ऐं इहा जाम दिलचस्प आहे। ॿी ॻाल्हि जेकी मां तव्हांखे चवण वारी आहियां, लोक पाठ में 22 में यीशु पंहिंजे चलण ते चयो हुई कि प्रार्थना कयो, तव्हांजी लालच में न पओ। पहिरीं ॻाल्हि इहा आहे कि तव्हांखे प्रार्थना करणु खपे ऐं फ़ाइदो थींदो, या न थिए तव्हांजो लालच न करणु खपे। मुंहिंजे ख़्याल सां तव्हांखे जाम दफ़ा इहा चाहींदा आहियो कि समस्या न अचे, पर तव्हांखे ईअं चवणो आहे कि परमेश्वर
हिन खे परखे ऐं अॻियां वधूं। समस्या न खपनि, पर बाइबल में लिखियो आहे कि लालच थियणु खपे। उहो ज़रूरी आहे, छाकाणि त उहो तव्हांजे विश्वास खे अॻियां वधाईंदो आहे ऐं ठाहींदा आहियो। तव्हांजो विश्वास इस्तेमालु थींदो आहे, छाकाणि त उहो इम्तिहान हूंदो आहे तव्हांजे अॻियां तव्हांजी गड़बड़ी जो। तव्हांजी जिंजर हिन में लिखियलु आहे कि तव्हांखे हा। लालच जे अॻियां न करिणो आहे। पर यीशु हुन जो सामनो बिल्कुलु सही कयो ॻाल्हि आहे। उन्हनि चयो हुयो कि प्रार्थना कयो, न झुको लालच जे साम्हूं। मुंहिंजे ख़्याल सां उन्हनि इहो चयो हुयो कि माण्हुनि खे ईअं लॻंदो आहे कि जेका कमु खाईंदा आहिनि ऐं हलंदा आहिनि ऐं उहो चवंदा आहिनि फिज़ूल थींदो आहे, ऐं पोइ चवंदा आहिनि कि फिज़ूल खां इहो वधीक खाईंदा आहिनि, ऐं पोइ चवंदा आहिनि कि हिन खे एॾो कुझु कयो ऐं उहो करे सघियां। उहो न थींदो आहे कि प्रभु छा था चवनि। प्रभु तव्हां सां गॾु आहिनि, मुंहिंजे जीवन जी कमज़ोरी आहे, ऐं तव्हां चओ कि तव्हांखे मदद खपे कि मां घटि खावां ऐं अॻियां वधां। ऐं मूंखे ईअं लॻंदो आहे कि मुंहिंजी मदद थी हुई, ऐं हुन चयो हुयो जंहिं महिल मां पढ़ाई पई कयां, हिन लाइ प्रभु मूंसां गॾु हुया। इन करे यीशु चयो हुयो कि प्रार्थना कयो, तव्हां इन लालच में पओ। पर हुन घटि घटि इहो सुम्हनि पिया कि वरी चयो ऐं प्रार्थना कयो, ॿुधायो तव्हां सुम्हो छो था? इन करे तव्हां सोचंदा मां प्रार्थना कयां ऐं प्रार्थना कंदे कंदे अॻियां वधां। सच में कयो हुयो, पर यादि रखिजो मुमकिन आहे कि तव्हां अॻियां वधो। हाणे ॿुधायो, तव्हांजे अंदरि उहो आहे जेको ताक़तवर आहे, ऐं उहो रहंदो हमेशह तव्हां सां गॾु। तव्हांखे ज़रूरी भले तव्हांखे लालच थिए, पर उहो तव्हां सां गॾु हमेशह हूंदो, तव्हां सां गॾु हूंदो, ऐं उहो चवंदो सॼी दुनिया में रहंदो। तव्हांखे फ़क़ति हे चवणो आहे, भुलिजी वञो शैतान खे ऐं अॻियां वधो, तव्हां सां गॾु प्रभु आहे। छाकाणि त जाम दफ़ा अहिड़ा कम करे चुका आहियो, मां वरी इहो न कंदसि। तव्हांखे इहो चवणो आहे, ऐं तव्हां हेठनि खां इहो चवंदा मुंहिंजो तोखे बि क़ाबू आहे ऐं झुकण वारो आहे। ऐं तव्हांखे हीअ ॻाल्हि यादि रखणी आहे, वधीक ॼाणणो आहे त तव्हां मसीहा आहियो। तव्हांखे इन जे अलावा ॿियो कुझु बि न सोचणो आहे, छाकाणि त इहो थींदो आहे कि कंहिं बि हिकु पुट खे ॿियो खे चई छॾियईं ऐं पोइ उन चयईं कि हुन खे मारियईं। हिन करे मां चवां थी कि तव्हांखे इहो यादि रखणो आहे, हबिल खे छो मारे छॾियो हुई? हुन खे जाम साड़ियो हुयसि पंहिंजे हुन सां, ऐं हुन उहो ई कई जेको हुन लाइ ज़रूरी हुयो ऐं संभव हुयो उहो करण लाइ, ऐं हुन जी लालच थी, ऐं हुन शायदि इहो ई कई जेको चयईं। प्रभु सां गॾु वधीक वक़्तु नथा गुज़ारियूं, इन करे इहो लालच साम्हूं ईंदो आहे ऐं झुकणो पवंदो आहे। सभिनीनि खे इहो थींदो आहे कि लालच कीअं ईंदी आहे ऐं छो ईंदी आहे, छाकाणि त असां प्रभु सां वधीक वक़्तु नथा गुज़ारियूं शायदि। ऐं तव्हांखे इहो लॻंदो आहे कि ईअं छो थो थिए। पहिरीं ॻाल्हि ईअं आहे, तव्हांखे जाम समस्या आयूं आहिनि, ऐं उन समस्याउनि सां तव्हांखे इहो करिणो पवंदो आहे, ऐं लालच थींदी आहे, पर तव्हां न कंदा आहियो। ऐं पोइ सेक्रेटरी लाइ इहो थींदो आहे कि समोसा खणी अचु, कॉफ़ी खणी अचु। इहो यादि रखिजो, करे बि हिकु इशारो थींदो आहे, तव्हांखे काई ज़रूरत न आहे। नथी चवां, पर तव्हांखे सम्झायां थी कि तव्हां कीअं सम्झंदव। ऐं पोइ थींदो आहे जॾहिं तव्हांखे कोई बि तॾहिं जाम मिलंदी ऐं तव्हां नंढी हूंदव, ऐं तव्हांखे ईअं लॻंदो कि तव्हांखे डोनट बि ॾियणा आहिनि, तव्हांखे इहो बि करिणो आहे, तव्हांखे पंहिंजो इहो बि ॾिसणो आहे, हो बि ॾिसणो आहे, ऐं तव्हां कीअं कंदा। मां ॾिठो आहे उहो ज़रूरत खां वधीक ॻाल्हाईंदा आहिनि, ऐं पंहिंजो हिकिड़ो ई कारण हूंदो आहे कि असां छा था ॻाल्हायूं, मिठाई वठी अचूं। अक्सर थोरे सां ई असांजी शुरूआत थींदी आहे। असां सोचींदा आहियूं असां कॾहिं हे न करे सघंदासीं, पर हीअ उहे नंढी नंढी दरार आहिनि जिन मां दुश्मन असांजे जीवन में दाख़िल थींदो आहे। ऐं तव्हां सही आहियो अगरि तव्हां उन्हनि नंढी नंढी दरारनि खे सुञाणो जिन जे द्वारा असां द्वार खोलींदा आहियूं। हिन खां पहिरीं उहे वॾी समस्या थी वञे। मां सच में सोचींदी आहियां कि जाम दफ़ा जॾहिं माण्हू वॾे पाप में किराणे ते ईंदा आहिनि ऐं पोइ वॾो पाप कंदा आहिनि, असां जाम दिलचस्प आख़िर इस्तेमालु कंदा आहियूं। मां पाप में किरी पियमि, इन खे तस्वीर बहितर उन जी इहो थियो हुयो कि किरी पियो। मुंहिंजो मतिलबु आहे कि पंहिंजे पाण खे पाप खां पहिरीं जाम अहिड़ो क़दम खणूं कि जॾहिं असां जाम वादा कयूं था, नंढड़ा हूंदा ऐं चऊं था कि परमेश्वर सां गॾु वक़्तु नथा गुज़ारियूं, ऐं सिखूं था कि ईअं थींदो आहे रिसनि ते। मां ठीकु चयो न? जॾहिं असां इहो चवंदा आहियूं ऐं अॻियां वधंदा आहियूं, छाकाणि त हीअ साड़े पच थींदी आहे
कि असां जाम कमज़ोर आहियूं ऐं परमेश्वर असांजी मदद कंदो, पर इहो ॿुधो था कि तव्हां ईअं लिखियलु आहे कि कैन ऐं हबिल खे हिन बारे में रीस हुई ऐं कबिल इहो चयो कि तव्हां ॾिसो था ऐं उन खून करे छॾियईं, मथे ईअं लिखियलु हुयो, पर ईअं ॻाल्हि न आहे। क़बूल कयो वियो हुयो, तॾहिं गुस्से में अची करे उन पंहिंजो मुंहुं खोले छॾियो ऐं चयईं कि यादि रखिजो। ऐं यहोवा कैन खे इहो पुछियईं, तोखे गुस्सो आयो हुयो? उन मूंते उदास चयईं, भले मां कुझु बि कयो ऐं क़बूल कई कि जेको बि मां कयो हुयो उहो सुठो न हुयो, लालच हुई, पर पाप जे दरवाज़े ते इहो लिखियलु आहे, उन जी लालच तुंहिंजी तरफ़ हूंदी हुई ऐं तूं इहो कयो हुयो। हुकुम कंदे कंदे तुंहिंजो इहो हरकंदो हुयो ऐं तूं बुनियादी तौर ते चए पियो, ऐं उहो गुस्सो हिकु लालच हुई। अगरि असां सम्झूं था पर पंहिंजे वीचारनि सां, पंहिंजे देख सां असांखे इहो ख़बर थी पए त असांखे चिंता न करणी पवंदी। तव्हां अॻियां वधो था ऐं वधी करे असांखे इहो करिणो आहे, जेको करण लाइ तव्हांखे इहो चए थो कि तव्हांखे लालच न करणी आहे। ऐं कैन पंहिंजे गुस्से सां पंहिंजी उदासी ऐं पंहिंजी रीस खे साम्हूं कयो त ॻाल्हि कहिड़ी हुई, ऐं तव्हां उन ॾिठईं कि बाइबल में छा लिखियलु आहे। उन सेखारियो हुयो असांखे पंहिंजे जीवन में अॻियां वधणो आहे, असांखे पंहिंजे अॻियां कुझु बि न रखिणो आहे, ऐं उहो जेको लिखियलु आहे। ऐं पोइ हे सुठो आहे, हे सच में असांजी मदद कंदो आहे, छो करे मूंखे लॻे थो जीअं तव्हां असांखे हिकु लिकियल फाइल ॾिनी आहे ऐं असांखे उन में ॾिसणु ॾिनो आहे, जीअं असां सच में हे सम्झी सघूं कि शैतान जो फंदो छा आहे। मुंहिंजे वीचार सां हिन सभिनी में हिकु वॾी ॻाल्हि हीअ सम्झणी आहे कि परमेश्वर हिन सॼी प्रक्रिया में असांखे ठाहे रखणु थो चाहे। असां हिन में अकेला न आहियूं, असां हुननि औज़ारनि जे बिना दुश्मन जो सामनो नथा करे सघूं ऐं असांखे नतीजो ख़बर आहे, बशर्ते असां हुनखे परमेश्वर जे हवाले करूं। बरोबर, हक़ीक़त में इहा सिखणो हूंदो आहे। मसीहत न आहे, हिकु निष्क्रिय धर्म आहे। हिन जो मतिलबु आहे कि असांजो हिकु हिसो परमेश्वर जे भागीदार आहे ऐं हिन करे असांखे ताक़त मिलंदी आहे, पर पोइ बि विश्वास जो कदम खणणो पवंदो आहे। उहो करण लाइ इन करे मां तव्हांखे प्रार्थना कंदमि कि तव्हां अॻियां वधो ऐं सम्झी वठो कि इन में हिदायत कहिड़ी आहे। तव्हांखे ख़बर आहे, मूंखे नंढा कार्ड ॾींदा आहिनि ऐं मुंहिंजे लाइ इहे चवंदा आहिनि कि तव्हां दर्शकनि लाइ प्रार्थना कयो कि उहो ॾिसी सघनि ऐं उहो ताक़तवर थी सघनि ऐं तव्हां अॻियां वधी सघो, मसीह में अॻियां वधी सघो। तव्हांजे द्वारा ईअं थींदो आहे कि तव्हां हे करे सघो जेको तव्हां करे सघंदा आहियो। गिरजे में वञी करे प्रार्थना कयो ऐं चओ, मुंहिंजी प्रार्थना तव्हांजे लाइ आहे ऐं तव्हां मूंखे ज्ञान ॾींदा ऐं मां इहो सम्झंदमि प्रभु जे ॼाणण लाइ ऐं उन जी ताक़त जेकी आहे तव्हांजे मसीह जे द्वारा। इन करे इन वक़्तु यीशु सां गॾु तव्हां इहो चाहींदा ऐं सम्झी वेंदा कि तव्हांखे जानकारी मिली आहे, तव्हां मसीह सां गॾु आहियो। एतिरो कुझु न, तव्हांजे जीवन में जाम कुझु मिली सघंदो आहे ऐं तव्हां हमेशह इहो करे सघंदा आहियो, लालच खां अॻियां वधी सघंदा आहियो। तव्हांखे ईअं चवणो आहे कि तव्हां सां गॾु आहियूं ऐं हमेशह अॻियां हूंदासीं तव्हां सां गॾु, यीशु जे नाले में, आमीन। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था, जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।